नासिर जैकबाबाद में पानी की खोट खिलाफ सूबाई सलाहकार एजाज टकराणी जगवाणी में एहतजाज दौरान कारकुन के नांग कखे वेठो है। उन हवाले से अपडेट करे रहियो आहे मराठी जो रिपोर्टर मोहम्मद अली मीरानी। जी मोहम्मद अली, छा अपडेट सही? जी तो आगे बताओ सिंध में पानी की खोट खिलाफ पीपल्स पार्टी जो एहतजाजी बुधायो सूबाई सलाहकार मीर एजाज खान जखाणी की अगवानी में जो एहतजाजी रैली कढी वही जेकी मुख्तलिफ रस्तों में प्रेस क्लब पहुंची जिते वफाक के खिलाफ जो कारकुन रहमतुल्लाह खुशो जो नांग खणी एहतजाज करे नंग लगण सां जोशी जंहिंखे सिविल अस्पताल रखियो। जॾहिं तव्हांखे ॿुधाईंदासीं त पाणी जी खोट महांगाई ऐं वफाक हुकूमत ख़िलाफ़ एहतजाजी रैली जो ऐलान कयो। जॾहिं एहतजाज प्रेस क्लब पहुतो जिते कारकुन पाण खे नांग खणी करे जेको एहतजाज करे उनखे थियो। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त पाणी जी खोट ख़िलाफ़ जेको आहे मुख़्तलिफ़ ज़िलनि में जेको आहे पीपल्स पार्टी पारां ऐलान कयो हो जेको आहे वफाक ख़िलाफ़ एहतजाजी रैलियूं कढी वयूं। मोहम्मद अली, अवां जी मेहरबानी।